साईं पीर शमसदीन साईं साईं पीर अल बचायो साईं पीर अब्दुल मजीद बिस्मिल्लाह निहायत शुक्रगुजार अल्लाह पाक रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जे एहसान असां ऐं उन जे हबीब किबरिया आकाए दो जहान हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार जे उन जी साराह सां शुरुआत कंदासूं ऐं अवां सजणनि खे हिन उर्स मुबारक ते आकाए दो जहान हबीब खुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार जन जे आमद जूं हिन भलारे महीने रबियुल अव्वल जूं अवां खे लख वाधायूं हुजनि लख मुबारक हुजनि ऐं अवां जो असां सां साथ असांजो तव्हां सां साथ जंहिं सरदार जो ज़िक्र थिए थो उन जो अवां ऐं असां गॾिजी ज़िक्र में शामिल थींदासूं जहिड़ी रीत तव्हां खां नारो घुरूं उहो असांखे उन जो जवाबु मिले नाराए तकबीर अल्लाह बुलंदा अल्लाह वॾो आहे उन खां वधीक वॾो कोई बि कान्हे नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए रिसालत नाराए हैदरी 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 या नबी या हबीब या मोहम्मद मोहम्मद कदे मुझो मन थियो मस्ता या नबी नबी कदे मुझो मन थियो मस्ता सोहणे रसूल की मजलिस में वो पढ़ो सारी रात कुरान जलवो पसी जान बजो मुझे खुश थी आहे जान आओ जलवो पसी उन हादिया जो मुझे खुश थी सारी जान ओ फकीर पढ़ सुभान अथई सच्ची जात सैयद जी अल्लाह पाक जहान जोड़ियो आहे पंहिंजे महबूब जे सदके ऐं अल्लाह पाक जो वॾो एहसान आहे अहिड़ो हादी ॾिनो अथई जेको 1,24,000 पैगंबरनि जो बि सरदार आहे ऐं ख़ातमुल अंबिया जो वॾो एहसान आहे जिथे भी हादीअ जो ज़िक्र थिए उहा महफ़िल साफ़ हुजे पाक हुजे छो त अल्लाह रहंदो ई उते आहे जिते पाकाई हूंदी आहे ऐं जिते अल्लाह रहंदो आहे उते मोहम्मद बि रहंदो आहे जिते मोहम्मद बि रहंदो आहे उते अली बि रहंदो आहे पंहिंजे नाला पंहिंजा सवाल रखण लाइ आदम ऐं हवा उन मां ख़ल्क़ थी आहे पूरी कायनात इहो सिलसिलो अल्लाह पाक रखियो आहे जोड़े मजा जहान जने जोड़िया जोड़े मजा जहान जने जोड़िया
आदम ऐं हवा खामद खास सुखल के 1,24,000 पैगंबर खामद खास सुखल के अरबी मिठो मोहम्मद मुकाए कलमो तय करीमत चुटो चाय अना मौलाइक व अंत महबूबी इहे उताई और दिखी दिनाई पैसारा सैयद के ऐ खत्म रसूल मौलाए कुल अल्लाह पाक खां असां सभई दुआ था घुरूं तो उन हादीअ जे सदके में असां सभिनी ते पंहिंजो फज़ल ऐं पंहिंजो रहम फरमाए फनकार उहो जेको अमन जो सफ़ीर हुजे मोहब्बत जो सफ़ीर हुजे ऐं फ़कीर भी वो भलो जेको हिकड़ाईअ जो दर्स ॾे छो त अल्लाह सभु कंहिं में मौजूद आहे ऐ ख़त्म रसूल मौलाए कुल ऐ ख़त्म रसूल मौलाए कुल ऐ ख़त्म रसूल मौलाए कुल सामो जो बिठा आयो जो कुछ भी आयो जरा बोलो सरदार आजा ऐ ख़त्म रसूल मौलाए कुल ऐ ख़त्म रसूल मौलाए कुल सामो जो बिठा आयो जो कुछ भी आयो जरा बोलो सरदार आजा ऐ ख़त्म रसूल मौलाए कुल बिस्मिल्लाह शमस दिल साईं जाने शुक्रगुजार है साईं अल्लाह बचाओ सरकार जा आयल मेहमान जाने शुक्रगुजार उम्मीद शिफा बदगी आंसू के बनिया है छुटों की नक़दुल कयो पांजो फज़ल छुटों की नक़दुल कयो पांजो फज़ल सामो जो बिठा आयो जो कुछ भी आयो जहरा आयो सरदार आजा ऐ ख़त्म रसूल मौलाए कुल लबैक या रसूल
बेटा ये जगह आजीजिया ये जगह निविड़ता इनमें अल्लाह पाक का बड़ो रंग रखो निविड़ता मिले भागो निविड़ता मिले भागो ताकत न लेगा निविड़ता मिले भागो ताकत न लेगा तहा मुज़म्मिल हादी कामिल तहा मुज़म्मिल हादी कामिल तहा मुज़म्मिल हादी कामिल सामो जब था आया जो कुछ भी चेहरा पाऊं सरदार आजा आए खत में रुसल मौला कुल खत में रुसल मौला शुक्रगुजार मेहमान की फकीर सैयद सादात या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हसनैन के सदके में फातिमा की बहारी थे हसनैन के सदके में फातिमा की बहारी थे दीदार थिए आका का कलब करारी थे अल्लाह को घुरणो थो तो उनके वास्तो मोहम्मद जोड़ियो ऐं जे मोहम्मद का घुरणो थो तो वास्तो हुसैन जोड़ियो नाराए हैदरी हसनैन जे सदके में फातिमा की बहारी थे दीदार थिए आका का कलब करारी थे दीदार थिए मौला का कलब करारी थे वह मजो इलाज लुकमान हकीम वत बिनो यकीन कयो मोहम्मद आले मोहम्मद तो तमाजा सभई बेड़ा पार थे कुल मोहम्मद खा आजो कुल मोहम्मद खा आजो इमदाद लगारी थे कुल मोहम्मद खा आजो इमदाद लगारी थे ऐ नूर अज़ल आला अनु